वालेकुम दोस्तों, मैं तो बिल्कुल ठीक हूँ। इराक में मौजूद आहियूं। ही हज़रत अयूब नबी जो रोज़ो आहे। अॼु तव्हांखे मां विज़िट कराईंदुमि इराक में। इंशाल्लाह अंदरि हलूं था। अंदरि जा तव्हांखे मंज़र बि ज़रूरु मां ॾेखारींदुमि। ऐं मथे लिखियलु आहे नालो बि। त पहिरियों तव्हांखे हे मेन माना गेट आहे, हलूं था अंदरि। नालो साम्हूं लिखियलु आहे ऐं हीअ मेन गेट आहे। हीअ रोज़ो अंदरि हली तव्हांखे ज़ियारत करायूं था। तव्हां बि ज़ियारत कयो। हे रोज़ो आहे, ॾिसो था हज़रत अयूब नबी जो। चयो 1,24,000 पैगम्बर थी गुज़रिया आहिनि। सो पोइ उन्हनि में इहो आहे त को किथे। सो ही इराक में हज़रत अयूब नबी नालो ॿुधो हूंदो, पढ़ियो बि हूंदो किथे न किथे। ये रोज़ो आहे। सलाम सिंध फेसबुक पेज खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो वधि खां वधि। हे ॿाहिरियां मंज़र कुझु शहरनि जा। हाणे अंदरि हलंदासीं पाण इंशाल्लाह। तव्हांखे विज़िट करायां थो मां। हे मज़ार नबी अयूब नबी है साईं। अंदरि हलूं था। माशाल्लाह हे रोज़ो साईं हज़रत अयूब नबीअ जो। हिते पहिरें बि मां आयो आहियां अल्हम्दुलिल्लाह, वरी हाणे बि नसीब थियो आहे। हे रोज़े जा मंज़र मथे। हे रोज़ो हज़रत अयूब नबी जो रोज़ो। वक़्त जो नबी हुयो। सो ही उहो रोज़ो आहे हज़रत अयूब नबी जो। ऐं छो जो 1,24,000 पैगम्बर थी गुज़रिया आहिनि ज़ाहिर आहे। पोइ नबी को किथे आख़िरी नबी आहे असांजो सोनो नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सो ही पंहिंजे वक़्त जो नबी हुयो। अॼु असां उन नबी जे रोज़े ते मौजूदु आहियूं, हज़रत अयूब नबी। हीअ रोज़ो उन्हनि जो आहे। हे दोस्त सां गॾु हिते आहिनि सभु काफ़िले जा। साईं ज़रूरु तव्हांखे व्हाट्सअप ॾींदासीं। हज़रत अयूब नबी लाइ तव्हां छा चवंदा? वॾो हिकिड़ो मुतक़ी परहेज़गार नबी हो, अलाह जी रज़ा ते राज़ी रहण वारो नबी हो। अहिड़ो वाक़िअ में अचे थो त हिन खे जॾहिं शैतान चयो अलाह खे त तुंहिंजो इहो माल ऐं मिल्कियत ॾिनी अथई, तॾहिं हे माना अबद करे थो तुंहिंजी ऐं तुंहिंजो माना बंदगी करे थो। पोइ अलाह साईं चयोसि न, तूं मूंखे माना ख़बर न आहे मां जो ईअं करे थो। पर जो माल रिज़्क़ जेको बि हुयो सॼो तबाह थींदो हुयो। जेको अचे पियो हर को चवे पियो त माना साईं इहे थियो जे अलाह जो इन में माना रज़ा थियो आहे, ठीकु आहे, माना ख़ुशि हुजे। पोइ आख़िर माना जॾहिं सॼो माल ख़तमु थी वियो त इहो बि बयानु अचे थो त अलाह साईं खे चयो शैतान साईं हिन जो जिस्म अञा सलामत आहे, तॾहिं हे तुंहिंजी माना हिफ़ाज़त करे थो। जेकॾहिं जिस्म सलामत न हुजे त शायदि हे तुंहिंजो माना ज़िक्र फ़िक्र न करे। पोइ अलाह जी कुदरत अहिड़ी बीमारी लॻी जे ॻोठ वारनि बि हिनखे उतो माना निकाली ॾिनी। असांजे ॻोठ में रहो, हटा के माना घर वारियूं बि छॾे ॾियूं। हिकिड़ी बीबी माना हिन सां जेका रही पोइ मां हलीमा नालो ॿुधाइनि था हुनजो या को ॿियो नालो आहे। पोइ हिन सां गॾु ई माना झंग में माना खणी वई हिनखे त माना मां हिन खे पोइ इहो माना ॻोठ बि छॾे वियो, तॾहिं बि ख़ुदा जी माना बंदगी कंदो रहियो। पोइ बि शैतान खे चई अलाह साईं चयो ॾिस हाणे करे थो, केॾो बीमार आहे तॾहिं बि करे थो की न अञा हिन जी ज़बान सलामत आहे। जेकॾहिं हिन ज़बान सलामत न हुजे त पोइ इहो ज़िक्र न कंदो। बिल्कुलु पोइ कुदरत अलाह जी उन ज़बान में बि जीत पइजी आहे। पर जीत एॾा हुया जे उहे किरी पवंदा त खणी वरी पंहिंजे जिस्म में रखंदो त तव्हांजो रोज़गार मां वटि अलाह मां वटि रखियो आहे, तव्हां हेॾे न वञो ऐं तव्हां मां वटि खाओ। पोइ जॾहिं ज़बान में जिस्म में आया पोइ तकलीफ़ न को पोइ दुआ घुरियईं त मुंहिंजा अलाह हाणे मां जेके माना ज़बान जी तकलीफ़ आई आहे बर्दाश्त नथो करे सघां, तुंहिंजे नाले वठण में मूंखे तकलीफ़ थिए थी। पोइ चवनि था को तलाउ हो या खूह हुयो, पोइ हुन में हुकुम थियो त तूं हेॾे वञी करे पंहिंजो माना पाण खे पिसाए अलॻि कयो तोखे शफ़ा मिली। पोइ ईअं थियो, पोइ साईं जन खे शफ़ा मिली आहे। हाणे ॿुधाइनि था त हिते माना दफ़न आहे हिन शहर में। हाणे असांखे इहा वधीक ख़बर न आहे, हिकिड़ो ठहियो बीठो आहे, ज़रूरी आहे हूंदी। बिल्कुलु वॾी महिरबानी। हज़रत अयूब नबी जे रोज़े हिते मौजूदु आहियूं ऐं साईं तारीख़ तव्हांखे थोरी ॿुधाए वियो, तव्हां पाण ॿुधो। हीअ रोज़ो आहे हज़रत अयूब नबी जो। मंज़र हज़रत अयूब नबी रोज़े जा ॾिसो था। हे मंज़र साईं हज़रत अयूब नबी जो रोज़ो
ज़ियारत करायोसीं तव्हांखे। हाणे ॿाहिरि निकिता आहियूं। साईं लखण साहिब बि असां सां गॾु आहिनि हर रोज़े ते, हर जाइ ते। ऐं हाणे हलंदासीं पंहिंजे कोस्टर तरफ़, वरी ॿाहिरि गाॾेड़ी तरफ़। ऐं 2019 में मां हिते साईं लखण साहिब असां बाक़ाइदा आयल हुआ की माण्हू मेन ज़ियारती हुआ। 19 में हे हिते छबर हुयो, गुलकारी हुई। हा, हिते असां मानी खाधीसीं बाक़ाइदगी सां। हाणे वरी उहो ख़तमु करे छॾियो। हाणे बराबरि कंस्ट्रक्शन कमु हले थो जिते किथे ॾिसो था तव्हांखे ख़बर आहे। हा, अहिड़ा बिल्कुलु। इंशाल्लाह दोस्तो वरी मिलूं था कंहिं ॿिए व्लॉग में। पंहिंजे दोस्त तारिक बोज़ार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।